घोड़की समाजी तंजीम हवा फाउंडेशन घोड़की नेटवर्क फॉर बजट अकाउंटेबिलिटी CNBA पारां सेंटर फॉर पीस एंड डेवलपमेंट इनिशिएटिव CPDI इस्लामाबाद जे सहकरण सां सिहत ऐं तालीम जे बजट बाबति सेमिनार मुनक़द कयो वियो। सेमिनार में ज़िला एजुकेशन ऑफिसर सैयद इसरार अहमद शाह, हवा फाउंडेशन जे चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर गुलाम नबी सुमरो, मंजूर अहमद जसकानी, चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर ज़हूर अहमद चाचर, डॉक्टर सनाउल्ला कोलाजी, अली हसन मेहर, अब्दुल हയ്या भुट्टो, अशवद लखण ऐं ॿियनि शिरकत कई। सेमिनार में 2021-22 खां 2024-25 ताईं जे बजट जे रुझाननि जो तजिज़ियो कयो वियो, जंहिंमें बुनियादी इंफ्रास्ट्रक्चर जी खोट ऐं इलाइक़े जे अदम मसावत खे उजागर कयो वियो, जेके सिहत ऐं तालीम जे शोबे लाइ वॾा चैलेंजिस आहिनि। सेमिनार खे ख़िताब कंदे मुक़ररीन वाज़े कयो त बजट में बदतदरीज वाध जे बावजूदि मुल्क जे वधंदड़ ज़रूरतुनि खे पूरो करण लाइ फंड अञा बि नाकाफ़ी आहिनि ऐं सूबनि जे विच में सिहत ऐं तालीम जे शोबनि में वाज़े अदम मसावत मौजूदु आहे। तजुर्बे में इंकशाफ थियो त 2024-25 में वफ़ाक़ी सतह ते सिहत लाइ मुख़्तस रक़म 56,356 मिलियन रुपया थी वई आहे, पर इहो वफ़ाक़ी बजट जो हिकु नंढिड़ो हिसो आहे जेको मुस्तक़िल फंडनि जी खोट खे ज़ाहिर करे थो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।